वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तमाम आशिकान रसूल बुलंद आवाज़ से प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात अक़दस पे दुरूद व सलाम। सलात व सलाम अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। इतनी बुलंद आवाज़ में मुस्तफ़ा जाने रहमत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम की ज़ात अक़दस पे दुरूद व सलाम जो एक दरो दीवार भी कमाल। सलात व सलाम अलैका या नबी अल्लाह, सलात व सलाम अलैका या नूर अल्लाह। प्यारा हज़रत इस्लाम अल्हम्दुलिल्लाह जे शब में जे न बाबरकत रात में वाल जमा ईमान असा मुसलमानन जे लाए इहा रात तमाम रातन का अफजल तमाम रातन का वधीक बरकत वाली रात असां जे लाए। छो जो हिन रात में असां सभिनी खे हिकु शफ़ाअत वारो मुस्तफ़ा जाने रहमत असां गुनहगारन खे बख्शिराइण वारो रहमत लिल आलमीन आका अलैहिस्सलातु वस्सलाम इंशाअल्लाह वदी खुशी से वॾो झूमी झूमी करे इंशाअल्लाह अज़ व जल अल्लाह जी बारगाह में ज़िक्र व अस्कार कंदे हिन रात खे इंशाअल्लाह असां गुज़ारींदासीं। ऐं वरी जीअं सुबुह थींदो त सुबुह जो वरी मुस्तफ़ा जाने रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में झंडा मुबारक हथनि में खणी करे रैलीअ जे अंदरि शरीक थी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान जी विलादत जा नारा हाणे मुख्तसर वक्त जे अंदरि इंशाअल्लाह असां महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान उन जो मर्तबो इंशाअल्लाह अज़ व जल हस्बे तौफीक ॿुधण जी इंशाअल्लाह कोशिश कंदासीं। इसी टाइम इंशाअल्लाह बिल्कुल निगाह झुकाए तवज्जो सां इंशाअल्लाह समझण जी ॿुधण जी कोशिश कंदासीं। इस मर्तबा बुलंद आवाज़ सां दुरूद पाक सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद पाक जी फजीलत सब खां पहिरियां बयान कयासीं। मुझा मिठा इस्लाम साहिब ॾिसो दावत इस्लामी जो जॾहिं बि तव्हां दर्स ॿुधंदा हूंदो उन खां पहिरियां मुबल्लिग दुरूद पाक जी फज़ीलत ॿुधाईंदो आहे। तव्हां किथे इज्तिमा में वञो था बयान शुरू करण खां पहिरियां तव्हांखे दुरूद पाक जी फज़ीलत ॿुधाई वेंदी आहे, पर उन जे बावजूद असां ख़बर आहे त दुरूद पाक जी अज़मत उन जो शान मान मर्तबो छा आहे, मगर उन जे बावजूद भी असां दुरूद पाक पढ़ण में सुस्ती कंदा आहियूं, कोताही कंदा आहियूं। एक हदीस पाक मुस्तफ़ा जाने रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जेको मूंते रोज़ाना 50 मरतबा दुरूद पाक पढ़ंदो मां क़यामत जे ॾींहुं उन सां हथ मिलाए। सुभान केतिरा जगह ये हदीस पाक ॿुधी मगर मुझे साईं मुझा बिछड़ा कदे इन जी गहराई में न वञो। चंद साईं चंद लफ्ज़न ते मुश्तमिल हदीस पाक आ त जेको मूंते 50 मरतबा दुरूद पाक पढ़ंदो क़यामत जे ॾींहुं मां उन सां मुसाफ़िरन से हथ मिलाए। अल्लाहु अकबर। सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा मानी भी बचन
मुस्तफा जाने रहमत साहब जलवा घर में दाखिल। अम्मा आयशा अर्ज़ करे या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका हिकड़ी मानी तवा पंहिंजे हथन सां तंदूर में लगायो जो जेसी ताईं असां मानी बचाई था रहंदो तेसी ताईं उनके सुन्नत जो सवाब मिलंदो है। मुझे मुस्तफा जाने रहमत इरशाद फरमायो आयशा अड्डे के उड़े पान पानी मुबारक खाए तंदूर में सुभान अल्लाह तंदूर में हड़क का बाद मुस्तफा जाने रहमत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हुजरे शरीफ में अंदर आया था। कुछ देर में अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा जी हाजिर थी करे अर्ज थी करे या रसूल अल्लाह मुझे भी मां तव्हांजे मथा कुर्बान आका आयशा सा पहरिया करे ये कोने थियो अजीब इत्तेफाक आका आयशा जेके हुमानी हुई सब बची वई मगर या रसूल अल्लाह जेका मानी तवा हणी आया है आका हुआ नथी कटे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम मुस्कुराए इरशाद फरमायो ए आयशा इदम मानी के मुस्तफा जाने रहमत जा हथरा इनके बार किया साई और महशर जदी हो जे मथा सिज बाल सारे हो जे हेठा ट्राई जमीन हो जे अखिन मा गोड़ा बाए वाए उनमें इंसान कुदी रहो हो जे जिस्म बा आई उन पानी देकर तड़पी रहे हो जे उन वक्त इंसान गुनहगार वजूद के सड़ो जे वो शख्स किथे आ जेको रोज दुनिया में 50 मर्तबा मुस्तफा जाने रहमत पे दुरूद पढ़दो हो सुभान अल्लाह अच्छे आई मुस्तफा जाने रहमत सा हसड़ो पियो सुभान अल्लाह वो पाण असा जेके 50 मर्तबा रोज दुरूद पाक पढ़ ओए उठी करे अर्ज कयो त मां दुनिया के अंदर महबूब ते 50 मर्तबा दुरूद पाक पढ़दो ओए फरिश्ता वठी सरकार की बारगाह में आई असा जो हथ उन रहमत वाले हथ सा मस थी वने जहन्नम जी बाह उन शरीर असर करी उन जिस्म के जहन्नम जी बाह असर कंदी जे हथ सा मुस्तफा जाने रहमत जो हथो मस थी इतनी बड़ी परेशानी का बचने जे लाए असा मुसलमानन जी फीस केड़िया 50 मर्तबा रोज दुरूद पाक हजारे बने 50,000 बने 50,000 बने सभी बने सिर्फ घड़ा 50 मर्तबा दुरूद पाक अल्लाह करे असा सब रोजा रोजा जा मर्तबा दुरूद पाक पढ़ना सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे प्यारा ये मोहतरम इस्लामी भाइयों अल्लाह तबारक व तआला असा मुसलमानन दे लाए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदन जे लाए कमो पे 1.25 लाख अंबिया इकराम मबऊस फरमाया घना कमो पेश सवाल सवाल पैदा है तैयार आलम हजरत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम महबूब मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ताई थोड़ो यो थोड़ो आई सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम की जात का बटी कयामत दे दिए ताई को वक्त वो अनलिमिटेड ला पैदा जीदी का खबरदार सुभान अल्लाह हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का बटी महबूब मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ताई जेको वक्त वो महबूब वो थोड़ो
मगर जेको आका का वठी क़यामत जे ॾींहं ताईं जो वक़्त आ इन वक़्त जी ख़बर हिक रब खे आ भी उन जी रहमत सां मुस्तफा जाने रहमत खे सुभान अल्लाह। लेकिन सोचण वारी ॻाल्हि आ या रब्बल आलमीन थोड़े वक़्त जे लाइ 1.25 लख अंबिया ऐं जेको वक़्त लातादाद बेशुमार तमाम घणो आ उन जे लाइ हिकिड़ो नबी काफ़ी आ। वजह छा आहे? वजह छा आहे? सबब छा आहे? उलमा इकराम सबब बयान था कनि त इन जो हिकिड़ो वॾो सबब आ, हिकु वॾी इन जी ॻाल्हि आ त हज़रत आदम खां वठी महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं इन थोड़े वक़्त जे लाइ 1.25 लख कमो पेश अंबिया ऐं महबूब खां वठी क़यामत जे वक़्त ताईं इतने वक्त जे लाइ हिकिड़े नबी जो काफ़ी हुजण इन जे पोयां वजह आहे। वजह छा आहे? तव्हांखे मिसाल दी समझाया त रमज़ान मुबारक जो चंड अनकरीब अचण वारो आहे, शाबान की आखिरी तारीख़ मस्जिद जो इमाम साहब मस्जिद में वेठो आहे, हिकिड़ो शख्स अचे थो आई अची साईं इमाम साहब के तो इमाम साहब रमजान शरीफ जो चंड नजर अची वियो आहे। ऐलान कयो त तरावी शुरू कई। पाण फरमायो पाण तो इमाम साहब छा चयो तो ॾिठो आहे उहो शख़्स चयो न साईं मूं ॿुधो आहे जी तूं वे मता को ॾिसण वारो अची वियो। वरी ॿियो शख़्स आहे साईं 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 रज़ा भाई अहमद रज़ा रमजान जो चंड नजर अची वियो आहे, ऐलान कयो तरावी पढ़ी। साईं इमाम साहब जे तो ॾिठो आहे न मूं ॾिठो न आहे मूं ॿुधो आहे। अच्छा तूं ॿुधण वारो तूं बे मता को ॾिसण वारो अची वियो। वरी ॿियो शख़्स आहे चौथों आयो पंजों आयो छहों आयो सतों आयो इमाम साहब ऐलान छा तूं ॾिठो आहे न मूं ॾिठो मूं ॿुधो आहे। एक एड़ो शख्स आयो हुन जी चयो साईं रमजान मुबारक जो चंड नजर अची वियो आहे। हुन का पुछा कई वई तो ॿुधो आहे न साईं मां ॾिसी आयो आहियां। त हां इमाम साहब छा चयो त जेके ॿुधण वारा हुआ उहे सिर्फ शाहिदी ॾियण वारा मगर हां ॾिसण वारो अची वियो आहे। हां गवाह जी ज़रूरत कोन्हे का, हां गवाह जी जरूरत कोने का हिन पांजी अखि सां ॾिठो आहे उहो अची वियो आहे। हां जेके गवाह उन्हनि जो दरवाज़ो बंद करे इमाम साहब ऐलान करे चली तरावी थी। हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के पैदा फरमायो त माण्हू पुछा कई हे आदम अलैहिस्सलाम तव्हां अल्लाह के ॾिठो आहे? फरमायो न मां अल्लाह के ॾिठो कोने को मां गवाही कयां त अल्लाह आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ खणी था अचनि माण्हू पुछनि था ए ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां अल्लाह के ॾिठो आहे? और फरमाइनि था न मां गवाही कयां त अल्लाह आहे ॾिठो कोने को। वरी हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम था अचनि, हज़रत शीश अलैहिस्सलातु वस्सलाम था अचनि, हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम तमाम 1.25 लख अंबिया इकराम गवाही कयनि त अल्लाह आहे ॾिठो कोने को। मगर जॾहिं रहमत वाले आका नबी जे सरदार रसूल अहमद परवरदिगार मक्के मुबारक की पहाड़ी पे बिही के इरशाद फरमायो अना मुहम्मद रसूलुल्लाह। त माण्हू पूछा कई साईं तव्हां गवाह हो या तव्हां ॾिसी आया हो? पाण साथा फरमाइनि त मां गवाही त या
सरकार की आमद घर ते झंडा लगे छोड़े से गवाए नहीं तो सरकार की आमद मोटरसाइकिल में झंडो हड़ी छोड़ खुशी का इजहार करने को सरकार की आमद नए पाक ने लगाए छोड़ा सा है खुशी गयो तो मदनी की आमद एड़ो मेरे कोई आए मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत की सब खां वधीक जेको सदमो आयो वो शैतान के आयो के हजरत सैयदा आमिना रजी अल्लाह ताला अन्हा जे घर में जने सोने महबूब जी आमद थी त शैतान जोड़ंदो आयो सामू जिब्राइल जैसे बेखबर केना थियो बेखबर केना जो वनी नटी परे छाजे लाए परे बनी के डाल छो आयो ये जो बदन मोहम्मद जा मुके ने कत्ल करनो छो कत्ल कर बस मुझे तू अंदर उनके कत्ल करने दी दे तो जिब्राइल छाजे लाए तो ना बिछुआ पहाड़ पर है पहाड़ में बनी के दूर पहाड़ में बनी मट्टी कणी मथे में विझण शुरू करे चेला सब कर दिया एक सजा बजा छा थी छोथो रणी पई छोथो पिटी मथे में विझी जे ता के खबर नाए केड़ी जी अज ता के खबर आ जिन जिन मानू के मां गुनहगार को गुमराह को उन गुनहगार के बख्शवाने वालो महबूब सुभान और जिनके मां जहन्नम में निकल जाया उनके हाथ से पकड़े पकड़े जन्नत में बैठी बजरा वालो मदद किया मां छोड़ हुआ मां शैतान रोए इन जे लाए तो बख्शरा वालो अची हुआ त मां तू खुश छोड़ दियो त असा के बख्शरा वालो मदद किया हुआ सरकार की आमद मदनी की आमद सोने की आमद सरदार की आमद छोड़ खुशी दे अल्लाह अकबर ताई खबर पढ़ी निस्बत कितनी प्यारी है असा खुश नसीब है बाबा असा खुश नसीब आई असा दी निस्बत भेड़े आका का सुभान अल्लाह कुरैश के अंदर रिवाज हुयो त नडड़े के परवरिश दे लाए दिनो वींदो इहो ताणी पहिरियां ॿुधल हूंदो लेकिन थोरो मां जेका शइ समझाइण चाहियां थो न उहो तव्हां समझो बेशक इहो तव्हांजे पहिरियां ॿुधल हुजे कई दाई केतिरियूं ई दाई अम्मा आमना जे दर ते आई हज़रत अब्दुल्लाह जे दर ते आई इहो नबी वसल्लम लेकिन के खैर के बताइए महबूब जो दामन नसीब को न जरे ताइफ अम्मा हलीमा हलिया कमजोर हाजियत जेका हली न थी सके लागा संगड़िया बियो जेके दाइयूं सुठे घोड़न ते सुठे जानवरन ते सवार थी वजन पयो ओए चवसियूं अरब शरीफ दे अंदर मक्के पाक दे अंदर हजरत अब्दुल्ला जे घर विलादत किया आमिना जे घर विलादत किया असा तो उनके वठण दी वनी मना असा के मिले तू किला वनी ती मां उन खरीदार में वजा सुभान अल्लाह माना मुके नसीब से ती तो इन राजी ने पहुंचनी करे जी अल्लाह मालिका हाय हाय मक्के में इंतजार हो हिकड़ी दाई आई कैंसिल बी दाई आई कैंसिल ती दाई आई कैंसिल चौथी दाई आई कैंसिल पंजी दाई आई रिजेक्ट छठी दाई आई ना अल्लाह के हुक्म से महबूब आमना जो नल्लो शहजादो अमा हलीमा के रात में वजनो आ उन जो इंतजार करे लिए थे मालदार दाई आयो सुभान अल्लाह 8-10 दाई आयो अज तक के नाले ही करना पैसे वाली दाई बुजुर्ग वाले खानदान है मगर अज दाई मुसलमान के उन्हें दे नाले की खबर ना है
मगर एक गरीब चंद बकरियों घर में सिर्फ मिलकर नंढो घर जो झूपड़ो उवा हलीमा जने आई ऐं महबूब जी निस्बत उन सां थी त खुदा जो कसम उन ॾींहं खां वठी करे हर मुसलमान जे बच्चे बच्चे जी ज़बान में वाह हलीमा तुंहिंजा भाउ सुभान तो क़यामत जे ॾींहं ताईं क़यामत जे ॾींहं ताईं उलमाए किराम में पढ़ते फरिश्ता अर्श ते उन हलीमा जो ज़िक्र था कनि छो वजह इहा है अमीर आहे वजह इहा आहे जो दौलतमंद वजह इहा है जो हुन ताईं आहे मुस्तफा जाने रहमत की निस्बत नसीब न थी उन्हनि खे केर सुञाणे नथो अमा हलीमा के इन जे लाइ सुञाणो थो वञे जो इन खे मुस्तफा जाने रहमत की निस्बत उन निस्बत जे सदके अमा हलीमा क़यामत जे ॾींहं ताईं फर्श ते भी अर्श ते भी उन जो नालो सुभान अल्लाह या मुस्तफा जाने रहमत की निस्बत हां निस्बत मुस्तफा जने वाफी थे थी अमा हलीमा सादिया ताइफ की तरफ वनी थी तो तकवा जाती जेका हली को न सकी दौड़ती थी वने सभनी के ग्रास आती पई वने मायो छा छो कन ए हलीमा छा खाई राती के हिन के छा थवा एडी स्पीड एडी सेहत जई सवेरे जेका भई पे न राती ओने जी झोली मुजी झोली खाली थी पर हार आती वो सागिया स्वाल आगे गाए सुभान अल्लाह हिन जे अंदर जेका ताकत या निस्बत मुस्तफा जे करे या स्वाल की हिन के ताकत मिलेला सुभान अल्लाह रात की सुबह जो घर जे चारों तरफ माण्हू जो हुजूम थी मां मर्द बच्चा नंढा वॾा सब जमा थी गया अम्मा हलीमा जे सामने हलीमा बाहर निकली छा थियो छो जमा आयो खैर का है जी अम्मा हलीमा असां परेशान आयो तब पूरी जिंदगी गुरबत जे करे तुझे घर में कदे भी असां रात जो चिराग बंदे न ॾिठो सुभान अल्लाह असां पूरी जिंदगी तुझे घर में चिराग बंदे न ॾिठो मगर अज असां ताइफ में दरो दुमार में ॾिठो पाजे घर में ॾिठो त अज अम्मा हलीमा जे घर में वॾा वॾा चिराग लॻल जिनी रोशनी आसमान ताईं में पैसो किथां आ गई इहो चिराग किथां आयो अथई जो तुंहिंजे घर में चिराग आ रोशनी के घर पे आते सुभान अल्लाह चिराग तुंहिंजे घर में लॻल रोशनी असांजे घर में आते बार फरमायो ए मुझे पाड़े वारो इहो जेको चिराग है इहो के चिराग बरंदर चिराग होता है इहो मुझे मुस्तफा जाने रहमत के चेहरे में निकलता सुभान अल्लाह जेड़े आगे आमद छोड़ दो सरकार दी आमद सोने दी आमद बिखरे दी आमद मरहबा हां दिल खुश थी देना मुझे महबूब जो नाम वठ दे है अम्मा हलीमा जो हिकड़ो पंहिंजो नंढड़ो हो ऐं ॿियो मुंहिंजो मुस्तफा जाने रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पारे वारी जॾहिं ये शहजादा 7-8 साल जी उम्र जा थिया थोड़ा जेके न जवानी न सफ़ा बाराणी उम्र विचोली 8-10 साल जी उम्र अम्मा हलीमा जो जेको पंहिंजो शहजादो वो रोज जंग जे अंदर वक्त पाए आई बकरिन के चारे रात जो वापस मुड़ो लेकिन जंग जा जानवर जेके आ बगड़ ओए बगड़ रोज के न के हिकड़ी बकरी के नुकसान पहुंचाईंदा हिकड़े दी मुस्तफा जाने रहमत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अम्मा हलीमा जे सामने भी करे अर्ज तो करे ए अम्मा जान आज मां पाजे भासा जंग जे अंदर वजा सुभान अल्लाह ए अम्मा आज मां पाजे बने भासा मां आज बकरी चार हना जन अम्मा हलीमा
मथड़े दे फेरे जेथी ए महबूब मदनी तो सभी उम्मत के बख्शरायण वारो आका तो मुझे अखिल जो नूर अमा आमना के दिल जो चैन जंगल के अंदर खतरनाक जानवर जेके असनी मखलिन की नता चले तो के तो जानवर तकलीफ दी जी अपनी चली मां वजा भास जंगल जे जखे में ता पकी उचारे जा अब मां हलीमा वली चले ए बच्चा ए भाई बदसरा ए अम्मा तू चल अम्मा मुझे इजाजत दे अम्मा विदस भासा और सरकार अलैहि सलातो व सलाम जने इल्तिजा मोहब्बत सा अमर के चेबो अमर जी दिल नरम थी वई ठीक आ बच्चा तू वञ पांजे मात्र वडे के सद कई जी बच्चा ओले जी अम्मा चई तू ये न समझा तो सिर्फ तोसा बकरी अज ये समझ जा तो पूरी कायनात तुझे हथ में जा सुभान अल्लाह अज मुझो ही शहजादो ही मक्के जो सरदार नबी जो सरदार रसूल अहमद परवरदिगार तोसा गद मोकले रही आया जंगल के अंदर बन जा सिर्फ मुझे हिन बकरे मोहम्मद पे नजर रख जा इनकी हिफाजत कर जा बाकी बकरीन के छड़े जी जा भले झंडे जा बदर खाई वने लेकिन महबूब ने दाम रखे इन दे कपड़े के को नुकसान ना करे ठीक है तू बेफिक्र तू बेफिक्र अमामा सजी तवज्जो इन महबूब ते रख आए हाय खुश नसीब सुभान अल्लाह सरकार आज्ञा बकरी सरकार दे कदमन के चुमदे जंग जे तरफ वधन सुभान अल्लाह साईं जो भा बकरी जे पोया जंग जे तरफ पहुंचा बकरी चली शाम जो बजना वापस बकरी भी वापस आई अमा हलीमा सादिया रजी अल्लाह ताला अन्हा माने पुत्र के सच्ची करे ए मुझे बचा और दिया हथवती बीज रहे बाबा बुधा मुझे महबूब जो तो जंग दे अंदर केतरो ख्याल रहो बस अमर जी जबान में ये लफ्ज निकलना हो शहजादे जी अखिल में गाड़ा थोड़ा जानो कता वहन छोड़ दिया शहजादो रवण छोड़ दियो अम्मा हलीमा पूछे थी ए बता छा तो के मुझे महबूब है जंग दे अंदर का तकलीफ बनी नहीं था छोथो आई बुधाई छोड़ तो सही अम्मा मां रोमा इनने करे कौन तो तब मुझे महबूब है जंग दे अंदर का तकलीफ नहीं आ बल्कि अम्मा मां रोमा इनने लाए तो अम्मा आज मंजर अजीब हो आज जंग का रंग अजीब हो आज कायनात का अंदाज हो अम्मा जी सुनो अरबी है जंग के अंदर व्यासी महबूब बनी मां ने हाथ रखो सुना है ना माचे होता तो किनसा घर में होता ता अदरे मुझे आखिर में आंखों मिलाए चलो मुझे आता आज तू अकेलो नहीं कायनात तो महबूब तो सा गदा छाजे ला तो परेशान थी अम्मा मां एक मंजर निसतो रहे सांस लाइन रोई तो रहे मुखे महबूब इन कलाई में हाथ विझी एक बड़े जे हेठा बेहारे छड़ियो बस मां छातो निसा आई मां अश्क बहाए निसा पियो त अम्मा उए जंग जा बखड़ उए जंग जा जानवर जिगल जेके रोज जानवरन के खाई दा मां शाम ताई एक मंजर निसा तो रहे आई मैं तो बस छातो निसा उए जंग जा जानवर शाम ताई असाके बगे के काई दा अम्मा शाम ताई उए जंग जा बखड़ उए जंग जा खतरनाक जानवर शाम ताई असाकी बकरी की चौकीदारी की दाया आई अभी ऐसी टाइम है बल्कि यो ने जब मोहम्मद तो मूसा कर रखे हो अम्मा यो पहले उन मकाम के वही जबान सा सिर्फ इन सदरों पे गई त जंग जा खतरनाक जानवर इन मोहम्मद ने कदमन में थी ये बकरी पवन जी पाले कुत्तो पाजे माल आए हाय मुझे मित्रा इस्लामी भाइयों थोड़ा अंदाज़ लगायो थोड़ा बहुत लगायो ये बकरी हन इनके निस्बत से अपने समावे नहीं वही जंग के बगड़े गुफा के आजादी नहीं वही तो के ऐबू के निस्बत से मुस्तफा मिलना तो जहन्नम का आजादी पानी तक किया सुभान
इंशाअल्लाह इहा निस्बत मुस्तफा पाण खे जरूर जन्नत में वठी एड़ी निस्बत जे करे असां छो न चवण सरकार